सियारे जी मुंद ईंदे ई गैस जी बंदिश तेज़ थी वेंदी आहे। माण्हुनि जो घर में रध पचाव घटिजी वेंदो आहे ऐं माण्हू होटलनि तां मानी घुराइण ते मजबूर थी वेंदा आहिनि। इन ॾिस में काठियुनि जी बाहि कमु ईंदी आहे, पर कोयला ऐं काठियूं ॿारणु बि को सवलो कमु नाहे हूंदो। जॾहिं त हिकु अहिड़ी शइ आहे जेका इहो समूरो कमु सवलो बणाए सघे थी, उहा आहे वेज़लीन। वेज़लीन खे पेट्रोलियम जेली बि चवंदा आहिनि, जंहिं जी मदद सां अव्हां किथे बि बाहि ॾेई सघो था, छो त काठियुनि ते कॾहिं कॾहिं तकड़ी बाहि नाहे लॻंदी। त वेज़लीन जी मदद सां इहा परेशानी ख़तमु करे सघिजे थी। पेट्रोलियम जेली जो रुॻो हिकु इहो फ़ाइदो नाहे, पर हिन जा ॿिया बि फ़ाइदा आहिनि। घरनि में मौजूदु काठ जे फर्नीचर ते जेके बि निशान पवंदा आहिनि, उन्हनि खे ख़तमु करण लाइ पेट्रोलियम जेली राति जो लॻाए छॾे ॾियो ऐं सुबुह जो नतीजो पाण ॾिसी वठो। बोतल जो सुक ॿधल ढक न खुले त परेशान न थियो, पर मामूली पेट्रोलियम जेली बोतल मथां लॻाए ढक खे बि महिटियो ऐं ॿिए भेरे में ढक खुली वेंदो। इन खां सवाइ दरनि या दरियुनि जूं चीकूं बि माण्हुनि खे तंग कंदियूं आहिनि ऐं परेशान कंदड़ आवाज़नि खां बचण लाइ पेट्रोलियम जेली दरनि ते लॻायो ऐं गोड़ मां छुटकारो माणियो। पेट्रोलियम जेली जी मदद सां अव्हां चमड़ी जे जूतनि खे बि चमकाए सघो था। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk